ऐं ॿी बि ॻाल्हि आहे हिकिड़ी तव्हांखे आउं अर्ज़ु कयां, आउं न साफ़ियनि जे पासे न पुलिस जे पासे, मूंखे सम्झो विच जो माण्हू आहियां। तव्हांजे साफ़ियनि बि कम अहिड़ा कया आहिनि जो उहे चवण न खपनि, जेके पुलिस मिली करे अवाम जी जेका तबाही कई उन जो बि को मिसाल कोन थो मिले हिन इलाइक़े में जेको कमु थियो आहे। अहिड़ा अहिड़ा साफ़ी आहिनि जेके पैसा वठी SHO लॻाराईंदा, SPN खे ब्लैकमेल कंदा, सभु कुझु कंदा हुआ, उनखे ज़ाहिर थिया आहिनि की अञा ज़ाहिर कोन थिया। अहिड़नि साफ़ियनि जी सज़ा बि तव्हां तजवीज़ कयो। असांजा पुलिस वारनि खे सज़ा ॾियूं था, हू सरकारी माण्हू आहिनि, नौकिरी मां बि हलिया था वञनि, पर तव्हांजे साफ़ियनि खे कुझु कोन थो थिए। वरी 7-8 साफ़ी पोयां गॾिजो पवंदो, सरदार फलाणो साफ़ी साईं फलाणो, इहो बि असांजी डिक्शनरी में इन जो नालो कोन्हे। उनखे असां टाइट टाइम ॾींदासीं, दे विल गेट द टफ टाइम। उन्हनि असांजा उहे दोस्त कोन्हनि साहब जेके अवाम जो बेड़ो बोड़नि पुलिस सां गॾिजी वरी असांखां फ़ोनूं कराईंदा, हिनखे हिते हणो हिते। आउं त हणंदो कोन आहियां पहिरीं ॻाल्हि, पर SP जेके वेठा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयां थो, उन्हनि खे अलाह साईं थोरी हिमत ॾे। ऐं इहो कमु बि कोन थींदो, पुलिस ते 100 शिकायतूं करे, पर पंहिंजे साफ़ियनि जी बि लिस्ट ठाहे रखो त हीउ इहो कमु कंदो आहे, उनखे बि राज मां कढो, पोइ असां सां ॻाल्हायो। ईअं तव्हांजो ॻाल्हाइण नथो ठहे, ठीकु आहे न? शुरुआती पाण कंदा हुआसीं अहिड़ो साफ़ न ह्यूमन राइट्स में कढी छॾियो। असांजे ह्यूमन राइट्स असांजे इदारे जो कहिड़ी बि शिकायत अचे असां जवाबु ॾियूं। असां बिल्कुलु झूठ कंदा आहियूं, जेको ग़लति त असां शायदि जो ही इदारा नौकरियुनि वारा आहिनि, उहे चवंदा अमीर कीअं थी जल्दी, पोइ उहे वरी साफ़ जी साइड वठंदा आहिनि। इहे उस्ताद टाइप माण्हू बि साफ़ जी वठंदा आहिनि, सभु कोन्हनि, पर जीअं पुलिस में बि सभु बुरा कोन्हनि, पर सभु सुठा बि कोन्हनि। इहे हर जॻह ते आहे, पर हिकिड़ी हक़ीक़त खे असांखे तस्लीम करणु खपे। जॾहिं असां पंहिंजो इंट्रोस्पेक्शन कंदासीं पोइ ई असां मसइले खे हल करे सघंदासीं। तव्हां में सुठा आहिनि, ठीकु आहे, पर जॾहिं ह्यूमन राइट्स जा अहिड़ा इशूज़ थियनि था, छो जो पुलिस करे थी ह्यूमन राइट्स जा इशू, ऐं पुलिस जे पोयां हूंदा आहिनि साफ़ी, उन सूबेदार खे प्रोजेक्ट कीअं कंदा पिया, उन मुंशी कीअं प्रोजेक्ट कंदा पिया, अहिड़ो त भलो माण्हू आहे कोन, माण्हुनि जा मसइला ॿुधे थो। असल में हूंदो उबतड़, तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि, हूंदो उबतड़ आहे, उनखे मीडिया में ॾाढो भलो पेश कयो वेंदो आहे। ॿिया जेके सच लिखंदा आहिनि उन्हनि खे बि चुप कराए चवंदा आहिनि, यार असांजो हिकिड़ो दोस्त आहे, तूं वरी हिनजे पोयां लॻो। उन मुंशी जो हुन साफ़ी जी सेटिंग हूंदी आहे, उन चांहि पाणी जो ख़्यालु कंदो आहे, बाक़ी सफ़ाई फेरे वेठो उल्टा आहे, ठीकु आहे न? हाणे उन्हनि साफ़ियनि जी निशानदेही करणु, उन सां सोशल बाइकाट करणु तव्हांजी ह्यूमन राइट्स जी ड्यूटी, ठीकु आहे न? हिन में रुगो पुलिस जी या कंहिं सरकारी ऑफिसर जी ड्यूटी कोन्हे, इहा तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां सुवार न आहियो, हिनजी कसम खणी पोइ इहो कमु करे था न ह्यूमन राइट्स, ठीकु आहे न? ओड़नि खे तव्हां आइडेंटिफाई कयो, सुठनि सां तव्हां जुड़ी वञो, पाण गॾिजी वञो। बाक़ी जेके बुरा आहिनि न, उन्हनि जी निशानदेही कयो, कुझु न कयो, निशानदेही कयो, उन खां ॻाल्हाए उन्हनि खे सही न सम्झो, इहो ई काफ़ी। सोसाइटी जे ग़लति अमल खे असां मोतबरी ॾींदासीं नालो, बदमाशी खे मोतबरी जो नालो ॾिनोसीं त पोइ असांजो मुआशिरो त करे कोन सघंदो। असांजा जेके ॿार आहिनि उहे असांखे पिटींदा, चवंदा असांजा वॾा अलाए कहिड़ा घटिया हुआ जो असांखे अहिड़ो मुआशिरो ॾेई वियो। ॾिसो न हालत कहिड़ी, थोड़नि खे प्लेटफॉर्म जो सहारो वठंदा आहिनि, हा न, जेके ग़लति कम बि कंदा आहिनि। कोशिशि थोरो था कयूं साईं, इलाही कोशिशि कयूं था, आहे त वधि में वधि कोशिशि कयूं था इलाही। असां हिन जे करे पंहिंजो तरीक़ा रखिया आहिनि, हाली त कदर बि ऐलान हलायूं 15 ॾींहं, उनखे ॾिसूं था, पोइ छा कयूं था, उनखां पोइ हिकिड़ो फॉर्म भरूं था, पोइ कार्ड रहिजी थो। पर हाणे इंसान सॼे यानी बराबरि न आहे, कोशिशि असांजी ॾाढी आहे, तमामु घणी। इहो बि थींदो अथव न, असांखे हिकिड़ो पढ़ाईंदो, उनखां छोकिरा सवाल पुछंदा, करप्शन पुलिस में कीअं ख़तमु थिए, त हू चवंदो करप्शन ख़तमु, आश्चर्य में करप्शन हटाए सघो था, कमु कोन थियो, कराईंदी ॾिसी सघिजे थो, पर ख़तमु नथो थी सघे। ख़तमु ईअं नथो थिए त मिसाल कारोबारी असांजे कहिड़ी ख़बर पीउ हुते रहियो आहे, पंहिंजी धीउ खे मारी, पुलिस कीअं रोके? माना हुनजे ज़हन में असां कीअं गिणूं, असां ॾिसूं त हीअ धीउ खे फलाणो माण्हू सुभाणे मारींदो, अॼु राति जो मारींदो,
माना क्राइम थींदो असल ॻाल्हि आहे त पुलिस त ठही इन करे क्राइम थिए त हुनखे इन्वेस्टिगेट करे ऐं सज़ा ॾियारियो सज़ा सही ॾियारींदासीं त पोइ कानून जो डपु थींदो पर रुकजी उहो घटिजी वेंदो माण्हू सोचींदा पर बिल्कुलु ईअं क्राइम बि कंदो ऐं थींदसि बि कुझु कोन पोइ त ख़ुशी सां कंदो चवंदो अहिड़ो त कारोबार ई कोन्हे मोतबरी बि आहे वॾेरा बि गाॾी में अॻियां विहारनि त मूंखे हाड़ेल करणु बि आऊं आहियां मूंखे ॾिजनि बि था नालो बि मुंहिंजो आहे पुलिस वारा बि मूं वटि मानी खाइण था अचनि उन्हनि खे बि आऊं पैसा थो ॾियां मुंहिंजी बादशाही आहे मुंहिंजो अहिड़ो त बादशाह आहे कोन ॼट माण्हू अनपढ़ जहिड़ो बादशाह थींदो पोइ त मुआशरा तबाह आहिनि न उहे असां अनपढ़लनि जे पोयां ॼटनि जे पोयां बदमाशनि जे पोयां जॾहिं बीहंदासीं त असांजो मुआशरो तबाह आहे असां इहो ई भुगतूं पिया न ईअं जेको 10-20 साल जो असां पोखियो आहे उहो लुणूं पिया हाणे तव्हां ॾिसो विच में ऑपरेशन जा सख़्ती थी एॾा गवाह हूंदा हाणे उनजे हिसाब सां थोरा घटिजी विया आहिनि इहे कुझु माण्हुनि जी महिनत थियल आहे तव्हांखे नज़र अचे न अचे पर कुझु माण्हुनि जी महिनत थियल आहे हिननि माना जान हथेली ते खणी हिननि खे मुंहुं ॾिनो हिन खे दॿियूं हिनखे ख़बर पई त वाह फलाणा ऑफिसर छॾींदा शहादतूं बि थी वियूं ठीकु आहे न हा शहादतूं थियूं हर शइ थी पर असल में जेको आहे न लीडरशिप आहे डिसीजन मेकिंग हुनजी हूंदी आहे में चवंदा आहिनि किले ते कुलंदी ठीकु आहे न हेठियां अहिड़ा माण्हू असां ॾिठा पुलिस में जेके चवंदा साईं तव्हांजे सिर जे करे विढ़ूं था बाक़ी डिपार्टमेंट में असांखे आसिरो कोन्हे ठीकु आहे न पोइ पर विढ़ंदा त हुआ न ॻाल्हि त आहे त विढ़ंदा हुआ शहीद बि थींदा हुआ झाड़ियुनि खे बि एलिमिनेट कंदा हुआ रिज़ल्ट बि ॾींदा हुआ पर लीडर्स जो कमु आहे माना रिसोर्सिस खे पूल करे मोटिवेट करे हेठियनि खे ऐं कमु कनि ऐं इहो ई मूं चयो पियो त माना असां SSP या SHO थियणु नथा चाहियूं पोइ असांजे DI जो रोल ख़तमु थो थी वञे असां SHA लॻाइण में पूरा हूंदा आहियूं बाबा 4 SHA DIG जा आहिनि 10 SHA SSB जा आहिनि पोइ इहे ॻाल्हियूं थींदियूं इहो कमु कोन कंदासीं असां जेको ग़लति कंदो SP एक्शन न वठंदो उनजे ख़िलाफ़ एक्शन वठंदो हाणे वञी जंहिंखे मर्ज़ी अथसि उनजो डिस्क्रेशन मां सिंध अची सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मनाई